जय झूलेलाल। असांजे चैनल में तव्हां सभिनी जो स्वागत आहे। त अॼु जी ख़बर आहे शहडोल मध्य प्रदेश मां। सुख समृद्धि जी प्रार्थना कंदे हुए शहडोल समाज जी महिलाउनि ने सूमर ॾींहुं वॾे ई श्रद्धा भाव सां मनायो थदड़ी माता जो पर्व। उन्हनि थदड़ी माता सां पूजा अर्चना कई ऐं आशीर्वाद घुरियो कि परिवार में सुख समृद्धि व खुशहाली रहे। पारंपरिक सिंधी व्यंजन ठाहे करे उन्हनि खे भोग अर्पित कयो ऐं सिंधी संस्कृतीअ जे हिसाब सां विर्त रखी करे पंहिंजी संतान जी दीर्घ आयु जी कामना कई। हिन जे लाइ सिंधी समाज जी महिलाउनि ने ॿुधायो कि सिर्फ़ थदड़ीअ जो ॾींहुं ई न, जबकि हिकु ॾींहुं पहिरियों बि ॾाढो महत्वपूर्ण ॾींहुं थींदो आहे, जंहिंमें घर में तरह तरह जा पारंपरिक व्यंजन ठाहिया वेंदा आहिनि, जंहिंमें मिठो लोलो, नमकीन कोकी, सूखी सब्जी, भिंडी, करेला, वाङण, दही वड़ा, दाल पकवान, पकोड़नि सां गॾु गॾु तरह तरह जा अलॻि अलॻि व्यंजन तयार करे करे चूल्हे जो पूजन कयो वेंदो आहे ऐं उन खां पोइ अग्नि माता खे शांत कयो वेंदो आहे। मंदिर, गुरुद्वारा या असांजा जेका बि पूजा स्थल आहिनि, उते महिलाऊं पहुची करे थदड़ी माता जी श्रद्धा भक्तिअ सां पूजा कंदी आहे। हिन अवसर ते भावना थदानी, खुशी थदानी, मीना फबियानी, दीपा मंगलानी, प्रिया जसवानी, रीतू रूपरंग, कृष्णा जगवानी, कविता जगवानी, ज्योति भागदेव, सपना काटरे, जया आहूजा, आशा आवतानी आदि महिलाउनि ने पूजा अर्चना कई। त हीअ ख़बर असांखे शहडोल मां मोहन थदानी जी ने ॾिनी। त अॻिते जी ख़बरियूं ॿुधण लाइ जुड़ियल हुजो असांजे चैनल सां ऐं वधीक खां वधीक लाइक कयो, शेयर कयो ऐं सब्सक्राइब कयो। जय झूलेलाल। आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी, आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी, आंधीअ में जोत